नासिन के आगे नासी ICC T20 जे सेमीफाइनल में इंग्लैंड पारा टॉस खटी फील्डिंग करण जो फैसलो कयो पियो आहे। सेमीफाइनल खटंदड़ टीम फाइनल में मेलबर्न जे ग्राउंड ते पाकिस्तान सां महार वटकाईंदी। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सां शुरू कयूं पिया। ICC T20 जे सेमीफाइनल में इंग्लैंड पारा टॉस खटी फील्डिंग करण जो फैसलो कयो पियो आहे। सेमीफाइनल खटींदड़ टीम फाइनल में मेलबर्न जे ग्राउंड ते पाकिस्तान सां महार वटकाईंदी। ICC T20 वर्ल्ड कप के हवाले से के आगू कई पिया। ICC T20 के सेमीफाइनल में इंग्लैंड पारा टॉस खटी फील्डिंग करण जो फैसलो कयो पियो आहे। सेमीफाइनल खटींदड़ टीम फाइनल में मेलबर्न के ग्राउंड ते पाकिस्तान सां महार वटकाईंदी। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। ICC T20 के सेमीफाइनल में इंग्लैंड पारा टॉस खटी फील्डिंग करण जो फैसलो कयो पियो आहे।